अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं सच इहो आहे त हिन वक़्तु जेको इस्लाम तेज़ी पकड़ी आहे ऐं दुनिया जे मुल्कनि में जेको इस्लाम फैलिजे थो उनजो वाहिद सबबु आहे त जेके ॿियनि मुल्कनि जा माण्हू आहिनि जिन वटि क़ुर सननि ॿोलीअ में पहुची चुको आहे, जॾहिं हुन आयतुनि खे ॾिसनि था ऐं छाकाणि त साइंटिस्ट आहिनि त हुनखे हैरत वठी थी वञे त 1500 साल पहिरियों ई हिकिड़ो शख़्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कंहिं स्कूल में कोन वियो 40 साल पंहिंजो ॿकरियूं चारियईं, त हू साइंस जी ॻाल्हि कीअं थो करे सघे त माना इहो क़ुर संदसि न आहे, इहो मथां आयो आहे। इहो सबबु आहे। अलामा इक़बाल जो हिकिड़ो वॾो मज़मून आहे जंहिंमें आहे इबलीस की मजलिस से शूरा। हिकिड़ो इमेजिनरी हुन ठाहियो आहे, पर हू छा त मुफ़क्कर हो, आला दिमाग़ हुअसि, त उन में शैतान वॾे सभिनी नंढनि शैताननि खे गॾु कयो ऐं हर कंहिं मशवरो ॾिनो, कंहिं कीअं चयो, को कीअं चयो, पुछनि पियो ॾे ख़बर तव्हां माण्हुनि खे कीअं ख़राबु करे आयो। त हिकिड़ो पियो चए त साईं मां ज़ाल ऐं मुड़ुस में जहिड़ो विझी आहियां, त चई हलिया भाकुर पाए। आख़िर में जॾहिं सभु थी विया, चई बिल्कुलु सही आहे, तव्हां माण्हुनि ते फुल कंट्रोल कयो आहे, शिरक वधियलु आहे, सभु कुझु आहे ऐं ख़ैरु लॻो पिया, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि खां मां डिॼां थो। चई कहिड़ी? इहा हाणे इहो इन में चए थो असर हाज़िर के तक़ाज़ाओं से है लेकिन ये ख़ौफ़। असर हाज़िर माना मॉडर्न टाइम्स, माना जीअं तरक़ी साइंस कंदी, कि मूंखे इन खां ख़ौफ़ थो थिए हो न जाए आशिकारा शरह पैगम्बर, कहीं किथे रसूला जी जेका पैगम्बर जी जेका शरह ज़ाहिर न थी पवे। असर हाज़िर मॉडर्न टाइम्स में, क़ुर में बि इहा ॻाल्हि आहे। चए थो स नूरीहिम, सीन ईंदो आहे माना इन फ्यूचर, वी शो देम, हम असां उन्हनि खे ॾेखारींदासीं, आयात ना अहिड़ियूं निशानियूं, फिल आफ़ाक़ हिन यूनिवर्स में, वफ़ी अनफुसिम तव्हांजे जिस्म में, जीअं डॉक्टर साहिब वटि DNA, केतिरा अंग्रेज़ मुस्लमान थिया सिर्फ़ु DNA खे ॾिसी, त इहो कोड जेको आहे इहो रेंडम नथो थी सघे, इनखे कंहिं डिज़ाइन कयो आहे। आहिनि ई 4 हरफ़ DNA में, लेकिन उहे रुगो उनजी सीरीज़ चेंज थी थिए त उहो साॻियो ई DNA सेल मां ब्रेन जो थो ठाहे, को किथे थो ठाहे, किथे थो ठाहे। त अलाह चए स्व नूरीहिम आयातना फिल आफ़ाक़ वफ़ी अनफुसिम, असां फ्यूचर में ॾेखारींदासीं अहिड़ियूं निशानियूं हिन यूनिवर्स में ऐं सननि जान में, हता यतबय्यन लहुम, त उन्हनि खे यकीन थी वेंदो अन्नहुल हक़, त हीउ क़ुर अलाह जे तरफ़ां ई सचो आहे, न त अहिड़ी क़ुर में इहा ॻाल्हि त कीअं थी अची सघे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। फ़क़ाल हसन बसरी रहमतुल्लाह इन हाज़ल क़ुरान क़द क़रा अबीद व सिबियान। चई हीउ जेको क़ुर आहे न, रुगो आलिम कोन पढ़ंदा, पर इन में ग़ुलाम बि पढ़ंदा, नौकर बि पढ़ंदा, नंढा ॿार बि पढ़ंदा। ला इल्म लहुम बि तावीली, हे जेका तफ़सीर आहे न, जेका वॾा वॾा किताब, उन्हनि जी उनखे ख़बर कान्हे का। वमा तदब्बुर आयाती इल्ला बि, त इन्हनि जी क़ुर जी सम्झाणी सिर्फ़ु इहो आहे त आयत ॾिसो अमल वञी था कनि, बसि। तफ़सीर छा जी? जे तव्हां अमल कयो त बसि, पर जेकॾहिं अमल करण खां इनकार था कयो त छो अलाह साईं चयो आहे पोइ तव्हां तफ़सीरूं पढ़ियो, 14 इल्म पढ़ियो, जेकॾहिं तव्हां हुन ते अमल था कयो त का ज़रूरत ई कान्हे। हाणे मां विचां खोलियो आहे न, मिसाल तौरु चए थो त ला किन्ना हू अलाह रबी वला उशरिक बि रबी अहदा। चए थो मुंहिंजो पको अक़ीदो आहे त अलाह मुंहिंजो पालींदड़ आहे, तंहिंजे करे मां पंहिंजे पालींदड़ सां कंहिं सां शिरक न कंदुसि, बसि न। हाणे जेकॾहिं को ॿार या को नंढी लेवल पढ़ंदो, चयो यार मूंखे अलाह सां शिरक न करिणो आहे, छो त अलाह पालींदड़ आहे, अलाह मूंखे पालियो आहे, मूंखे पैदा कयो आहे, इहो थो चवे। ॿी जाइ ते अचे थो त हीअ अचे थो त वमिनहुम उम्मीयून ला यअलमूनल किताब, अहिड़ा आहिनि जिन खे मदरसे जा पढ़ियल कोन्हनि, तालीम कान अथनि। ला यअलमूनल किताब इला अमानी वहुम इला यज़ुनून, जेके क़ुर खे नथा सम्झनि पर रुगो धोखा था हणनि। अमानी जो मतिलबु छा आहे? तिलावत बग़ैर फ़हम, माना बिना माना जे तिलावत करणु, अमानी इहा आहे। चए थो त कैफ़ तफ़हम मिन हाज़ी आया अज़िम लिमन यक़रा क़ुर बग़ैर। चए थो इहो आयत कीअं सम्झंदा जेके माना ई करे कोन था पढ़नि। हिते जेका माना करे थो त मैन उम्मीयुन हाज़ी सिफ़ा मन ला यफ़क़ह कलामुल्लाह, जेको क़ुर खे सम्झी नथो पढ़े। वो यामल बि इन मां यख़्तसिर अला मुजर तिलावत,
कमा काल हसन बसरी नज़ल क़ुरान या अमल बि। इमाम बसरी चवे थो त क़ुरान आयो या अमल जे करे, फ़तख़ज़ू ता अमलनि बि, ऐं माण्हुनि तिलावत खे अमल करे छॾियो आहे। अदा मां पढ़ां वेठो मूंखे एतिरियूं नेकियूं आहिनि, न उहा पंहिंजी आहे, लेकिन असुलु क़ुरान आयो आहे त उन ते अमल कजे। इन्हीअ ते शेख हज़रत शेख अल हिंद मौलाना महमूद हसन देवबंद जो सरबराह हो, पर जंहिं अंग्रेज़ आया त उन्हनि मौलनि खे सेखारियो त माण्हुनि खे चयो त माना न कनि, बसि इहा अरबी पढ़नि ऐं तिलावत कनि, हर हर्फ़ ते 10 नेकियूं खणी सच बि हुजे। हिन चयो त न, इन असीं न कंदासीं, असां मुस्लमाननि ताईं क़ुरान पहुचाईंदासीं। पंहिंजनि ई माण्हुनि हुननि जे ख़िलाफ़ु सीक्रेट लिखी CID खे मोकिलियो, हिनखे कारे पाणी मोकिले छॾियऊं। जॾहिं सफ़ा तबियत ख़राबु छॾियसि त मोटी जेका पहिरीं तक़रीर थो करे, उहो मौलाना शफ़ी रहमतुल्लाह पंहिंजी किताब वहदतुल उम्मत में इहो कोट ॾिनो आहे। चए थो त जहाँ तक जेल की तन्हाइयों में इस पर गौर किया कि पूरी दुनिया में मुसलमान दीनी दुनवी हर लिहाज से क्यों तबाह हो रहे हैं, तो उसके 2 सबब मौजूद, एक उनका कुरान को छोड़ देना, दूसरा उनके आपस इख्तलाफत और खाना जंगी। इसलिए मैं वहीं से अज़म लेकर आया हूँ कि अपनी बाकी ज़िंदगी इस काम में सर्फ करूँगा कि कुरान करीम को लफ्ज़न मानन आम कंस, माना मां रुगो लफ़्ज़ी माना कुरान आम माण्हू खे ॿुधाई, बसि ॿियो कुझु बि न कंस, न तफ़सीर न शारे नज़ुल का मूंखे ज़रूरत कान्हे, लफ़्ज़ी कुरान जी माना पहुचाईंसि। शाह वलीउल्लाह जी राय आहे त सोन ऐं चांदीअ जे ढेरनि खां वधीक ख़तरनाक उहो मुआशिरे जो अंदाज़ आहे जेको अमीर ऐं ग़रीब ऐं फ़र्क़ु क़ाइमु करे थो, ग़रीब जे दिलि में सरमाएदारीअ जी लालच ऐं शाह परस्तीअ जो शौक़ु पैदा करे थो। सोन ऐं चांदी जा थांव, ज़रक़ बरक़ चिमकंदड़ रेशमी लिबास, फैशन, तकलफ़ात, दौलतमंद मालदारनि दिमाग़ में तकबुर ऐं गुरूर जो तसवर ऐं वॾाई पैदा कंदा। इन सां ग़रीबनि जे दिलि में लालच, तमा जी ख़्वाहिश पैदा थिए थी, जेका उन्हनि खे घणी रुश्वत, चोरी, ख़यानत, जबरी इस्तिसाल, इस्मत फ़रोशी वग़ैरह ते तयारु करे थी। मक़सदु मौलाना उबैदुल्लाह सिंधी लिखे थो, मक़सदु समाजी ज़िंदगी जी क़ीमती तकलफ़ात, मालदारी, सरमाएदारी, शाह परसी ऐं ज़हरीला जरासीम आहिनि। जेसिताईं इन निज़ाम खे इजाज़त ॾींदो रहंदो त मालदारी सरमाएदारी जूं पाड़ूं मज़बूत थींदियूं रहंदियूं। ॿिए तरफ़ ग़रीब लालची माण्हुनि में जुर्म करण जी आदत वधंदी रहंदी। शाह साहिबु हिकिड़े तबिके जी अहिड़े ख़ुशहालीअ खे जेका उन तकलफ़ात सां सींगारियल हुजे, जंहिंसां इक़्तिसादी तवाज़ुन बिगड़ी वञे, उन खे रिफ़ायतुल बालगा सां तबीर कंदा आहिनि। सोसाइटीअ जे लाइ बदतरीन जुर्म, इन ख़िलाफ़ जंग जो मक़सदु जिहाद करार ॾियनि था। नबी करीम सलाम फरमायो त अला इन्हा तकून फितनतुन, कि को ज़मानो ईंदो त अमुन कोन हूंदो, रुश्वत वधी वेंदी, ग़रीबनि जो तबाही थी वेंदी, का शइ कान हूंदी, इज़त कंहिंजी बरक़रार न रहंदी। त चई त असां पुछो नबी साईं खां, चए थो साहबी, फ़कुल्त मल मख़रज मिनहा, त पोइ साईं इन एॾी मुसीबत मां निकिरण जो रस्तो कहिड़ो आहे या रसूल? पाण फरम काल किताबुल्लाह, चई सिर्फ़ु रस्तो निकिरण जो ई क़ुरान आहे। फ़ीह नबा मा कान क़बलकुम, हिन में उहे ख़बरूं आहिनि जेके अॻे ज़माननि में गुज़री चुकियूं, मिसाल मूसा अलैहिस्सलाम जी ख़बर, इब्राहिम अलैहिस्सलाम जी ख़बर, ख़बरुनि मां बाद को, ऐं जेको ईंदड़ ज़मानो आहे उन जा बि हिन में हिंटूं ॾिनल आहिनि। हुकुम मां बैनकुम, ही तव्हांजे विच में इंसाफ़ क़ाइमु कंदो। उहो फ़सुल लही सबिल हज़ल, ही पथर ते लकीर आहे, पाणीअ ते लीको न आहे। माना असांजी हालत ख़राबु हिन क़ुर खे छॾण जे करे थी आहे। तंहिंजे करे कुरान शऊर इनकरा मौलाना उबैदुल्लाह सिंह चए तो कुरान हकीम का मकसद सिर्फ ये है कि ऐसी सोसाइटी पैदा की जाए जो सिराब के मुस्तकीम पर चले। इसलिए वो हर शख्स से सूर फातिहा का इकरार कराना चाहता है ताकि हर वक्त उसके जहन में रहे और इस अमर को हरदम मलूस खातिर रखे कि इसकी ज़िंदगी का मकसद इस किस्म की सोसाइटी पैदा करना और कुछ नहीं। असांखे जमायत ठाहिणी आहे जेको इहो कमु करे। ही अचे थो त ए शख्स या कौम जो हामले कुरान अजीम होने पर फ़ख्र है, कब तक हुजरों में मुकीम रहोगे और कुरान पर नाज करते रहोगे? उठो दुनिया में हक़ के इसरार अमूस को आम करो। माना मदरसनि में वेही रुगो वेठा क़ुरान जूं मानाऊं कयो, निकिरो ॿाहिरि माण्हुनि ताईं क़ुरान पहुचाए, असुल शइ आहे। अलाह ताला फरमाए थो जेके काफ़िर आहिनि न, उहे मुस्लमान कीअं थींदा? उहे तॾहिं थींदा जॾहिं तव्हां हुननि ताईं क़ुरान पहुचाए। क़ुरान छा आहे? लम यकुन लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब मुशरिकीन मुनफ़कीन, माना अहले किताब ऐं मुशरिक पंहिंजे दीन खे छॾे मुस्लमान न थींदा हता जेसिताईं तातियहुमुल बयीना, जेसिताईं हुननि खे क़ुरान जूं अहिड़ियूं आयतूं पहुचायो जो हू सम्झी सघनि। बयीनत माना हुनखे पंहिंजी ॿोलीअ में पहुचाए, तर्जुमो करे अंग्रेज़ी में पहुचाए। हाणे अॻिते अचूं था साइंस ते। अलाह फरमाए थो त वमा मिन दाबतिन फिल अर्द वला तौइरी यतीर बि जनाही, चए थो हिन दुनिया में जेके कीड़ा मकोड़ा हलनि था या पखी जेके उॾामनि था, इला उममुन अमसालकुम, उहे बि एतिरा एडवांस आहिनि जीअं तव्हां आहियो।
माना हुनजी ॿोली आहे, कम्यूनिकेशन आहे, सिस्टम आहे, कानूनियूं आहिनि, अचण वञण जो निज़ाम आहे। मां फ़रतना फिल किताब में शइ, अलाह चए थो मां पंहिंजे निज़ाम में का शइ छॾी न आहे त जेका कील आहे उहा कम्यूनिकेट न करे सघे। सुम इला रबिम यूशरून, पोइ अलाह ॾे मोटाए वेंदा। हाणे मिसाल तौरु सुलेमान अलैहिस्सलाम खे हिकिड़ी अलाह साईं फैसिलिटी ॾिनी त हू पखियुनि जी ॿोली ॼाणंदो हो, माकोड़नि जी ॿोली ॼाणंदो। हुशिर अल सुलेमान जुनूदो मिनल जिन वल इंस व तईत, चए थो सुलेमान अलैहिस्सलाम जे फ़ौज में जिन बि हुआ, इंसान बि हुआ, पखी बि हुआ, फ़ॉम यूज़ आउन ऐं उन्हनि जूं ड्यूटियूं विरहायलियूं हुयूं। हाणे छा थियो त सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे लश्कर सां काॾे वञी रहियो, हता इज़ा अतऊ अला वादिल न मिल, त हिकिड़ी कीलियुनि जी वादी हुई जंहिंमें रुॻो कीलियूं वञनि पियूं, दाणा पियूं खणनि। त जीअं अचण वारो हो हुनखे, त उन मां हिकिड़ी कालत न मिलतुनि, त हिकिड़ी कीली जेका वॾी हुई उन अनाउंसमेंट कई, कालत न मिलतुनि, या आई हल नमुल, चई ए कीलियो, अदखुलू मसाकिनकुम, डोड़ो डोड़ो पंहिंजे ॿिरनि में घिड़ी वञो, ला यह ते मनकुम सुलेमान व जुनूदो, त सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर अचण वारा, त उहो तव्हांखे पेरनि सां लताड़े न छॾे, वहुम ला यशऊरून, छो तव्हांजे पेरनि जे हेठां उन्हनि खे ख़बर बि कान पवंदी। माना त जेको घटि में घटि कोई मुनो कलाकु अधु कलाकु अॻु में हिन कीली अनाउंसमेंट कई आहे, ऐं हुनखे ख़बर पइजी वई त सुलेमान अलैहिस्सलाम अचे थो। हाणे जे मथां चढ़ी वञे पोइ अनाउंस मां को फ़ाइदो कोन्हे। हाणे अनाउंसमेंट कीअं थी करे, इहा टेक्निकली इहा एंटीना आहे हिन कीलीअ खे, हिन मां ॾेखारियो न तव्हांखे एंटीना, इहा सॼी कम्यूनिकेशन हिन एंटीना जे रस्ते थी करे। यानी हिकिड़ी कीली ॿाहिरि निकिरी हिन अनाउंसमेंट कई त हिन एंटीना सां सभिनी कीलियुनि ताईं पहुची। न त हाणे आवाज़ु कीअं पहुचंदी, अधु अधु किलोमीटर ताईं कीलूं विरहायलियूं हूंदियूं आहिनि, को काॾे आहे, के वण में आहे, को वण ते चढ़ियलूं, के वेठियूं आहिनि, त हुन ते आवाज़ु कीअं पहुचंदो, थ्रू दिस एंटीना। हाणे हिनखे साइंटिफिकली ॾिसूं था, हाणे ॾिसो हीअ अनाउंसमेंट थी करे, चए थो एंड्स कम्युनिकेट प्राइमली यूज़िंग देयर हाईली सेंसिटिव एंटीना टू डिटेक्ट chemical signals, pheromones, and technical information. Because ant है poor vision, they rely on these sensory organs. नज़र उन्हनि जी कमज़ोर आहे, पर ही अनाउंसमेंट एंटीना सां करे सघनि थियूं। हाणे मूंखे ॿुधायो त इहा एंटीना जी आयत जेका हिते अचे थी, कंहिंखे ख़बर हुई त हिन कीलियुनि खे एंटीना आहे? कीअं क़ुर थो चए त उहा कीलियूं थियूं अनाउंसमेंट कनि, भॼो भॼो त अलाह सुलेमान चढ़ी न वञे तव्हांजे मथां। इहे हिन आयतूं जेके हैरान थियूं कनि माण्हुनि खे, एंटीना जी न बाद में ख़बर पई आहे। त इहा जो इन अनाउंसमेंट कई, त छाकाणि त सुलेमान अलैहिस्सलाम खे बि फ्रीक्वेंसी मिलियल हुई, उन ॿुधो अजड़ियायो, पर तबसुम ज़ाहिकन में कौलिया, चए थो मुश्कियो इन जी अनाउंसमेंट ॿुधी, केरु? सुलेमान अलैहिस्सलाम। वकाल, ऐं ॿुधी अनाउंसमेंट छा थो चए, लहे थो कयां? न, चए थो रबी, ए मुंहिंजा रब साईं, ओज़ेनी, मूंखे मदद कर, अन अशकुर नेमत कलती अनमत अलई, त हे जो तो मूंखे नेमत ॾिनी आहे, त मूंखे शुक्र अदा करण जी मूंखे तौफ़ीक़ ॾे। जॾहिं बि तव्हांखे का चङी शइ मिले थी त अलाह खे चओ त अलाह साईं तो ॾिनी आहे, ऐं रब ओज़ेनी, मुंहिंजी मदद कर, अन अशकुर, त मां शुक्र कयां, नेमत कलती अनम, त हे जो तो मूंखे अनाउंसमेंट ऐं ॿोलियुनि जी नेमत ॾिनी आहे, मां तुंहिंजो शुक्र थो कयां। इन मां हिनखे कहिड़ो फ़ाइदो हुयो त कीलियूं बची वियूं, लताइण खां बची वयूं कई, त सम्झव। ऐं अॻिते छा थो चए, अनम त अलई वाला वालदई, मुंहिंजे पीउ ते बि नमद की, वन अमल सालिहन, ॿियो मूंखे तौफ़ीक़ ॾे त मां नेक अमल कयां, तरदा, जंहिंसां तूं राज़ी थी, माना मां अहिड़ा अमल कयां जे तोखे वणनि। व अदखिलनी बि रहमतिक फी इबादिक सालीन, ईअं नथो चए त मां रसूल आहियां, नबी आहियां, चए थो मूंखे दाख़िल कर पंहिंजे साले बाननि में पंहिंजी रहमत सां। मां मेरिट जी ॻाल्हि कोन थो कयां त मां नबी आहियां त इन करे गिड़ी, चए थो पंहिंजी रहमत कर मुंहिंजे मथां। त हर इंसान, हर नबीअ जेतिरियूं, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेतिरियूं अलाह खां दुआऊं घुरियूं, असां ओतिरियूं पाण कोन घुरी अथऊं, त असांखे अलाह खे ॿाॾाइणु खपे। हाणे ही हिकिड़ो ॿियो हिकिड़ो मां ॾसां थो पियो, असल में छा आहे त हे जेके पोपट आहिनि, जंहिंखे चइबो आहे मोनर्क बटरफ्लाई, इहो जेको पोपट आहे, इन जी लाइफ आहे पंहिंजो 6 हफ़्ता, 6 वीक्स में ख़तमु थी थो वञे। पर छा आहे त इहे जेके पोपट अमेरिका जे उत्तरी इलाइक़े में आहिनि, जिथे 5 महीना बर्फ़ ॼमी थी वञे, त इहो पोपट उतां जा जेके मोनर्च कोन बचंदा, ॻरी वेंदा। लेकिन अलाह साईं इन्हनि पोपटनि खे माइग्रेशन थो कराए बर्फ़ जे ॼमण खां अॻु में, ऐं उन्हनि पोपटनि जी जेके माइग्रेशन, उन जी उमिरि 6 महीना आहे, उन जी उमिरि 6 महीना आहे। हाणे इहा मां तव्हांखे वीडियो इहा ॾेखारियां थो, ॾिसो। आवाज़ ॾिसो।
The journey of the monarch butterfly. The monarch butterfly lives in southern Canada. Like all other butterflies, the monarch goes through a series of changes before it is born. First, the mother monarch deposits her eggs on the surface of a leaf. The larvae that hatch from the eggs feed on the leaves for a while and then turn into caterpillars. Then they make an enclosed nest for themselves called a cocoon. The monarch's cocoon is connected to the branch of a tree with a thin but strong attachment. The caterpillar is transformed in the cocoon and slowly emerges a little while later. At first, its wings are deflated, but they fill out as blood is pumped into them. Now the monarch is ready to fly. Monarchs have a very special characteristic that separates them from other kinds of butterflies. In 1 year, there are 4 different generations of monarchs. The first 3 have an average lifespan of 5 to 6 weeks. But the 4th generation is different. This generation will go on a journey that lasts about 8 weeks. यानी साल में 3 जेके जो जनरेशन वो 6 हफ्ता है, लेकिन चौथी जेका जनरेशन स्पेशल आहे उन जी उम्र घणी आहे and will survive long enough to complete it. The journey begins from various monarch centers in southern Canada and moves to the south. One group will go to California and another will go farther south to Mexico. These different groups of monarchs meet on the journey as if they have received a command from a single center and then continue their journey together. These butterflies begin their journey at a special time, exactly at the autumn equinox, when the day and the night are the same length. After flying for 2 months, they arrive at the warm forests of the south. The trees are covered with millions of monarchs. The monarchs will stay here from December to March, and during these 4 months, they will not eat a single thing. They survive on the fat deposited in their bodies and only drink water. The flowers that begin to open in the spring are important for monarchs. Now, after waiting 4 months, they treat themselves to a feast of nectar. Now they have stored enough energy for their return trip to North America. In March, before setting off, they mate. Exactly at the time when the day and the night are the same length, the colony starts to fly north. They complete their journey and give birth to the generation that will ensure the continuation of their species. तंहिंजे करे इहे ज़िंदा आहिनि अॼु ताईं. जेकॾहिं अलाह पाक इन्हनि खे सफ़र न कराइण जी उमिरि न वधाए उन पोर्शन जी जेके ॿियनि जी या 6 हफ़्ता आहे उमिरि, लेकिन ही 6 महीना था रहनि, जंहिंमें 2 महीना सफ़र था कनि, 2 महीना वापसि ऐं 2 महीना उते रहनि था ऐं उते ॿार ॼणनि था, उते मानी नथा कनि, लेकिन सफ़र खां अॻु में गुल जी रस पीअनि था जेका हिनखे एनर्जी ॾींदी वापसी जे सफ़र लाइ. हाणे ॿुधायो त इहो छा आहे? अल्लाह ताला सॼो निज़ाम थो संभाले हिननि जो.
अॻिते अचूं था, अलाह फरमाए थो तरल जिबाल त सभु जाम, चए तव्हां पहाड़ ॾिसो था त पंहिंजी जाइ ते बीठा आहिनि, भई इहे तमुर मरस आहे पर इहे हली रहिया आहिनि जीअं ककर हलनि था। अलाह चए थो तव्हांखे ख़बर कान थी पए, सुन अलाह लज़ी अतकन कुल शइ, अलाह जी कारीगिरी आहे जेका हर शइ में विधी अथई, इन ख़बीर बि। हाणे तव्हां ॾिसंदव त पहाड़ त आहिनि पर ज़मीन गोल पई थी फिरे, 1600 किलोमीटर 1 कलाक में हले पई थी। तव्हांखे लोॾो अचे थो त चए थो इहे ककरनि वांगुरु पहाड़ बि असां सां गॾु फिरनि था, तव्हां हिन खे सम्झो था। वही तमुर मर साहब। अॻिते अलाह साईं चए थो फमई युरिदिल्लाह ऐं यहदी यशरऊ सदरऊ लिल इस्लाम, चए थो अलाह ताला जेको घुरंदो आहे न उन जी दिलि खे खोलींदो आहे त इस्लाम सम्झ में अचेसि, क़ुर खे पढ़े माना करे इस्लाम सम्झ में अचे। वमई युरिद ऐं युज़िलहू, ऐं जंहिंखे अलाह गुमराह थो करे, यजल सदरऊ ज़ई कनि, त उन जे दिलि खे ईअं तंग थो करे, हर जन इन तकलीफ़ थींदसि दिलि में क़ुर ॿुधण महिल, क अन मां यसाद फि समाए, ॼण आसमान ते मथे थो वञे। छा थो थिए मथे आसमान में वञण में? तव्हांखे ख़बर आहे त ज़मीन ते जेका हवा आहे उन में मालिक्यूल्स कॉम्पैक्ट आहिनि, घाटा आहिनि, पर जीअं मथे वेंदव त छिॾी थी वञे, तव्हां मथे वेंदव साहु न खणी सघंदव। तव्हांजो माउंट एवरेस्ट ते बिल्कुलु साहु न खणी, तव्हांखे सिलेंडर खणी वञिणो पवंदो। हाणे रसूल सां पढ़ियो, मथे त कोन चढ़ियो, उन खे कहिड़ी ख़बर त मथे साहु मुझे थो। ऐं हिते अलाह साईं क़ुर में चए थो फमई यरदुल्लाह ऐं यहदी यशरऊ सदरउल इस्लाम, अलाह जंहिंजे लाइ चाहे उन लाइ इस्लाम लाइ सीनो खोले थो। वमई युरिद ऐं युज़िलहू, जंहिंखे गुमराह करणु थो चाहे, यजल सदरऊ ज़ई कनि, उन दिलि खे उन जे सीने खे तंग थो करे, हर जन एॾी तकलीफ़ थिए थी क अन मां यसल सां, ॼण की आसमान ते मथे थो वञे, जो साहु नथो खणी सघे। कज़ालिक यजअल्लाह रिजिस अलल्लज़ी ला युमिन, अलाह ताला ॾी पली थी उन जे मथां बि जेके ईमान नथा आणनि। ही अलाह ताला कीअं थो ॻाल्हि करे, तंहिंजे त इस्लाम तेज़ी सां फैलिजे थो। पर हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जेके मुशरिक आहिनि, अॼु तव्हां मुंहिंजो लेक्चर ॿुधो हूंदो त मूंखे उन्हनि लिखियो त आपका दर्स हम 5 मिनट से ज़्यादा नहीं सुन सकते। त इहो त अलाह साईं क़ुर में चयो आहे न, वइज़ा ज़ुक्रुल्लाह वहदहुश माज़त कुलूबुल लज़ीन ला युमिनून बिल आख़िरत, जेकॾहिं अलाह जो ज़िक्र कंदव, क़ुर जी माना ॿुधाईंदव त इहे मुशरिकनि खे चिड़ लॻंदी ऐं दिलनि खे बुछड़ो लॻंदो। वइज़ा ज़ुक्र लज़ीन मिन दूनी, जॾहिं बुज़ुर्गनि जी ॻाल्हि कंदव, ॿुढड़ीअ जो ॿेड़ो तरी वियो ऐं साईं पंहिंजो धोबीअ जे क़बर में अची वियो ऐं फ़रिश्तनि खे जूता हयईं, चवंदा वाह 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 सुभाणे अलाह सुभाणे अलाह, माना अलाह जी ॻाल्हि ॿुधंदा चिड़ ईंदनि। क़ुर थो चवे। ऐं जॾहिं हाणे मां तर्जुमो थो पढ़ां, जॾहिं अकेले अलाह जो नालो वरितो वञे थो त जेकी आख़िरत ईमान नथा आणनि तिन जे दिलनि खे बुछड़ो लॻे थो, ऐं जॾहिं उन खां सवाइ ॿियनि जो नालो वरितो वञे त उहे उन वक़्तु ख़ुशि थींदा आहिनि। पर हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे, ही वॾी ख़ुशख़बरी आहे, हिन आयत इंसान जे दिलि खे खोले छॾियो आहे। अलाह तो वाइदो करे, चए थो इन अल्लाह युदाफ़िउ अनिल लज़ीन आमनू, चयो जेकॾहिं तव्हां नेक आहियो न, तव्हां सचा आहियो न, तव्हांजे ख़िलाफ़ु केर बि गैंग थी तव्हांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो, त अलाह चए थो मां मैदान में अची उन गैंग खे ज़लील कंदुसि, छाकाणि मुंहिंजे नेक माण्हूअ जे पोयां पिया। हे क़ुर आहे। चए थो त अल्लाह ताला खुदा तो मोमिनों से उनके दुश्मनों को हटाता रहता है। कीअं हटाईंदो? बेइज़्तो कराईंदनि, नाला बुछड़ा थींदा, कंफ्यूज़ थी वेंदा। इहो अलाह जो वाइदो आहे, तव्हांजो कमु आहे सचा रहो ऐं अलाह ते तवकल कयो, इहे गेंगूं तव्हांखे कुझु न करे सघंदियूं। अॻिते अलाह फरमाए थो अलम यक नुतफ़तिन में मनी युमना, चए थो छा तूं ॼमण खां अॻु में हिकिड़े मनीअ जे फुड़े जे अंदरि हिकिड़ो नंढड़ो जुज़ कोन्हे, यानी हिकिड़े मनीअ जे फुड़े में तक़रीबन लख आहिनि नंढड़ा बेदा, उन्हनि मां हिकिड़ो बेदे मां इंसान थो पैदा थिए। चए थो त अलम यक नुतफ़तिन मनी युमना, छा तव्हां उन मनी जेका ट्रिप ॾेई निकिरे थी तव्हां उन में कोन हो, माना कंहिंजी पीउ जी। सुम कान अलकतन फ़ख़लक़ फसा, पोइ उहो वञी उन माउ जे हज में लॻे थो, पोइ नंढड़ो उते गोश्त जो लोथड़ो ठहे थो। फ़जअल मिन्हु ज़ौजैन ज़कर व उनसा, ऐं मर्द जे मनीअ मां औरत ऐं मर्द जो फ़ैसिलो थो थिए, छाकाणि त औरत वटि सिर्फ़ु एक्स क्रोमोसोम आहिनि, एक्स, ऐं मर्द वटि एक्स बि आहे, वाइ बि आहे। हाणे जेकॾहिं मर्द जे एक्स वञी माईअ जे एक्स सां लॻंदो त धीउ थींदी,
पर जे मर्द जो वाई वञी माईअ जे एक्स सां लॻंदो त पुटु थींदो, त माना इहो थो चए त फजल मिनू, माना मर्द जे मनीअ में औरत ऐं नर ऐं मादी असां ठाहियूं था। माना इट इज़ इन द मर्द में आहे, औरत में न आहे। औरत वटि एक्स करणो साईं ईअं आहे न डॉक्टर साहब। अलाही ज़ालिक बि कादिर अलाही ऐं युहिल मौता, पोइ अहिड़ो अलाह जेको हिकिड़े नंढड़े बेदे मां पैदा थो करे, मरण खां पोइ तव्हांखे ज़रो नथो करे सघे। अॻिते चए थो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतन मिन तीन, तीन माना मिटी, सुलाल माना मिक्सचर ऑफ एलिमेंट्स, माना इंसान हिन पीरियडिक टेबल मां पैदा थियल आहे। हिन में जेके अंसर आहिनि, आयरन आहे, पंहिंजो हर शइ आहे, उहा असांजे जिस्म में तक़रीबन सभई अंसर मौजूदु आहिनि डिफरेंट फॉर्म में। इहा आहे सुलालतन मिन तीन, सुलालत माना मिक्सचर, मिटीअ जो मिक्सचर इहो आहे। ऐं हीअ सभु एलिमेंट आहिनि मिटीअ जा, हिन मां को बि आसमानी एलिमेंट कोन्हे को, सभु ज़मीन में अवेलेबल आहिनि। सूम जलना नुफ़तन फी करारन मकीन, पोइ हिकिड़ो नंढड़ो नुत्फ़ो करे उनखे हिकिड़ी जाइ ते मां सेट कयां थो। डॉक्टर साहब ॾिसे थो हीअ आहे त पहिरीं कीअं थी वञे, वरी डिवाइड कीअं था थियनि, कीअं थींदो, आख़िर ताईं कीअं थो वञे ॿार जी पैदाइश। हाणे इहा सॼी पैदाइश लफ़्ज़ बाय लफ़्ज़ क़ुर में ॾिनल आहे। सुम ख़लक़ना नुत्फ़तन, पहिरीं नुत्फ़ो थींदो, पोइ अलक़तन, पोइ वरी वॾो दिग थो थिए, पोइ ख़लक़ना अलक़तन मुदग़तन, पोइ पहिरीं हुनजा हॾा था ठहनि, पोइ ख़लक़नल मुदग़तन इज़ाम न टुकुर ठहे थो, पोइ ख़लक़नल मुदग़तन इज़ामन, पोइ मां हॾा ठाहियां थो, पोइ कसऊनल इज़ाम लवां, पोइ हॾनि जे पिंजरे जे मथां गोश्त चाढ़ियां थो। सुम अंशा ख़लक़न आख़िर, जेका ही तव्हांजे आॾो पई आहे शइ। तबारक अल्लाह अहसनुल ख़ालिक़ीन, अलाह चए थो बरकत आहे अलाह जी ज़ात जो हेड़ी सुहिणी शइ पैदा थो करे। सुभान अल्लाह, रोअण थो अचे। चए थो वल्लाहु ख़लक़कुम, तव्हांखे पैदा थो करे, सुम यतवफ़ाकुम, पोइ तव्हांखे मौत ॾींदो। वमिनकुम मई युरिद इला अर्ज़िल उमिर, के तव्हां मां एतिरा पोढ़ा थी था वञनि जो सफ़ा पोढ़ाइप जी हद ते, लिकई ला यालम बाद इल्मिन, शइ जो तव्हांखे का शइ यादि बि कान थी रहे, तव्हांजी इंजीनियरी, तव्हांजी डॉक्टरी तव्हां ज़हन खां महू थी वञे। इन अलाह अलीमुन क़दीर, अलाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे। हाणे हिन खे तव्हां जेकॾहिं वात में कोई विझंदोसि हिन भाईअ खे त पीअंदो, न त तव्हां खां घुरंदो कोन, त इंसानु वापसि। सुम इन बाद ज़ालिक मैतून, पोइ इन खां पोइ तव्हांखे मौत ईंदो। सुम इन कुम योमुल क़याम, तुबो सुन, पोइ क़यामत ॾींहुं असीं तव्हांखे उथारींदासीं। हाणे थिए छा थो, इहो प्रोसेस कीअं आहे? पहिरियों त इंसान खे जॾहिं मौत जो वक़्तु अचे थो, त जेके फ़रिश्ता साह कढणु अचनि था, त हुनखे जीअं ई नज़र ईंदा त इतां सकरात शुरू थी वञे, इतां सकरात शुरू थी थिए। हाणे ॿिनि क़िस्मनि जा फ़रिश्ता आहिनि। हिकिड़ा त गंदा माण्हू आहिनि, जॾहिं उहे फ़रिश्तनि खे ॾिसनि था त पोइ बार्गेनिंग था कनि, ॿाहूं था ॿधूं, पेरे था पऊं, असांखे 2-3 कलाक छॾियो, असां अंडू करे चऊं, पोइ पछाड़ी में क़ुर ते यज़ुर्बून हुउमि, अलाह ताला चए थो उन्हनि जे मथां मुंहं ते ऐं पुठियुनि ते लठियूं था ठोकनि त निकिरो ॿाहिरि रूह खे। पोइ मिंथूं पेरे पवण, पोइ इहा सकरात किन किन जी हफ़्तो हफ़्तो हलंदी आहे, पियो तड़पंदा आहिनि पिया माण्हू, चवंदा वीचारो बीमार आहे। पर मसेदार ॻाल्हि त सकरात जे सीन ॾिसण खां पोइ कम्यूनिकेशन बंदि थी वञे, उनखे चइबो आहे गरगर। रसूला फरमायो तव्हांजी तौबा ओसि ताईं क़बूल आहे जेसिताईं गरगर न शुरू थी वञे, माना तव्हांखे फ़रिश्ता नज़र आया, हाणे तौबा क़बूल न थींदी। पर जेकॾहिं नेक माण्हू आहिनि त फ़रिश्ता अची चवंदा आहिनि तिबतुम सलामुन अलैकुम, सलाम कंदसि, ऐं ईअं निकिरंदो रूह ख़ुशीअ में जीअं का ख़ुशबू निकिरंदी आहे, ऐं खणी मथे हलियो वेंदुसि। नेक माण्हूअ जे रूह खे फ़रिश्ता अछे पखीअ में जन्नत में ओॾी महिल जो ओॾी महिल छॾे था अचनि। हाणे सभु अलाह जा वली नेक जन्नत में आहिनि, पर उन्हनि जो जिस्म कोन अथनि, उनखे पखीअ में विधो विया ऐं खाइनि पीअनि था। लेकिन जीअं तव्हांखे मूं अॼु ॾसियो त उहे पखी त आहिनि, खाइनि पीअनि त था, पर इन्हनि खे इहा ख़बर न आहे अया न युबसूं, त क़यामत कॾहिं थींदी, उथंदा, इहा हिननि खे इंफॉर्मेशन अलाह कंहिंखे बि न ॾिनी आहे, नबियुनि खे बि न ॾिनी अथई। पोइ जॾहिं अलाह साईं क़यामत पैदा कंदो, क़यामत थींदी, त पोइ असांजो जेको हीउ त जिस्म क़बर में ॻरी वियो, ख़तमु थी वियो, इन जो हाणे को वास्तो कोन्हे असां सां, इहो ॻरी वियो। बल्कि जन्नतुल बक़ीअ में त 2-3 सालनि में जेके माण्हू दफ़न थियनि था, उनजा हॾा कढी उछलाए था छॾनि। जिस्म असां जेको ठहंदो, जीअं उन मनीअ जे अंदरि लख नंढड़ा नंढड़ा जुज़ा हुआ, अहिड़ो जुज़ो आहे जंहिंजो नालो आहे अजबुल ज़नब, इहो असांजे बाडीअ में मौजूदु आहे, करंगे में। उहो जुज़ो आहे जो सड़े बि कोन थो। हाणे हिंदू त साड़े था छॾनि न, यानी क़बरूं आहिनि ई सॼे दुनिया में 20% माण्हुनि जूं,
बाक़ी 80% साड़े था छॾनि, ख़बर हुनखे आहिनि ई कोन। त उहो जेको ज़रो आहे उहो तबाह नथो थिए, उन्हीअ मां इंसानु निकिरंदो, पर जॾहिं उहो निकिरंदो त उनजो इहो कदु इहो 5 फुट वारो न हूंदो। रसूल फरमाए थो सबईन ज़रन 60 हथ माना 100 फुट जो जिस्म निकिरंदो। तंहिंजे करे हिन क़बरुनि जो को वास्तो कोन्हे, न रूह आहे न हिन जो जिस्म कमु ईंदो, ॻरी वञे। सुम इनकुम यौमल क़याम तुबसून, पोइ क़यामत ॾींहुं तव्हांखे अलाह साईं जो पैदा कंदो। अॻिते अलाह फरमाए थो त ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन सुम जअल मिनहा ज़ौजहा, पोइ चए थो तव्हांखे हिकिड़ी डिज़ाइन मूं कई आहे, पोइ इन्हीअ मां ई तव्हांजी घरवारी पैदा थी थिए साॻी डिज़ाइन ते। पोइ अंज़लकुम मिनल अनाम समानीन, ऐं तव्हांखे आसमान मां 4 जानवर हेठि लाथा, नर मादी माना 8 थी विया। हाणे ज़ाहिर आहे त जॾहिं आदम अलैहिस्सलाम वीचारो हेठि लहे पियो त पहिरीं त कपिड़नि जो वॻो ॾिनो हूंदईंसि, तंहिंजे करे चए थो त लिबासन अंज़ल लिबास, अलाह चए थो मां लिबास हेठि मोकिलियो आहे, इहो त उहो आहे। ॿियो हू अचण साण छा खाए, मिटी खाए, पथर खाए, तंहिंजे करे हुनखे गऊं, मेंह, रिढ ऐं कुझु 4 इहे शयूं उते जन्नत में ठाहे गॾु हेठि मोकिलियईंसि। त अंज़ल लकुम मिनल अनाम समानी अज़वाज। उन खां पोइ हिते हाणे तफ़सीर आहे हिनजी, अंज़लना वक़ोलो अंज़ल लकुम मिन अनाम समानी अज़वाज अई व ख़लक़ लकुम मिन अनाम समानी अज़वाज वमिसल क़ौलहु ताला या बनी आदम क़द अंज़लना अलैकुम लिबास युवारी सुवातकुम। तंहिंजे करे इहो लिबास वांगुरु आहे त अलाह जे मथां मोकिलिया। अॻिते अचे थो त ठग तव्हांखे मिलंदा, पोइ क़ुर हीअं रखंदा आॾो तकीर करण महिल, इन मिनहुम लफ़रीक़ैन यलवुन अलसिनतुम बिल किताब लितहसुम किताब, माना तकीर शुरू कंदा, कूड़नि जा ठका वणंदा, वरी हिकिड़ी आयत पढ़ंदा त तव्हां चवंदो सॼो क़ुर पियो थो ॿुधाए। हाणे ॿुधो तर्जुमो, के अहिड़ा माण्हू आहिनि जेके ज़िबन खे वकड़ ॾेई ऐं क़ुर खे ज़ाहिर कनि था, लितहसुम, तव्हां सम्झो त सॼो क़ुर जी ॻाल्हि थो करे, वमा हुओ मिनल किताब, क़ुर जी ॻाल्हि करे ई कोन थो। यक़ूलून हुओ मिन इंदिल्लाह, चवंदा अलाह सां हीअं थो चए, अलाह जो रसूल हीअं थो चए, वमा हुओ मिन इंदिल्लाह, सॼो कूड़ थो वणे, कुझु अलाह जो रसूल अलाह कोन चए। यक़ूलून अलल्लाहिल कज़िब, इहे सभु कूड़ पिया था ठोकिन अलाह ते, ऐं यालमून पर आलिम आहिनि। छा आहे त हिननि खे पंहिंजे ॾोकड़ कमाइणा आहिनि, या को शिरक साबित करिणो आहे, या के क़बरुनि खे वधाइणो आहे। तंहिंजे करे रसूल सां फरमाए थो यकून फी आख़िर ज़मान दज्जालून कज़ाबून, आख़िर में रुॻो कूड़ा ऐं ठग हूंदा। यातूनक में अहादीस, तव्हांखे अहिड़ियूं हदीसूं कूड़ियूं ॿुधाईंदा, बिमा लम तस्मऊ अंतूं वल आबा, न तव्हां ॿुधियूं न तव्हांजे अबनि न ॿुधी, इहो कूड़ी हदीस कंदा। इहा को इहा तव्हांखे ख़बरदार रहणु खपे अहिड़नि ठगनि खां। ला युज़िलूनकुम, तव्हांखे गुमराह न कनि, वला यफ़्तनूनकुम, ऐं तव्हांखे कंहिं फितने में न विझनि। तंहिंजे करे ॿियो आहे त अलाह साईं शैतान खे पावर ॾिनो आहे। हिकिड़ो त तव्हां सां दिलि में विसविसो विझे थो, तॾहिं त जॾहिं माण्हू जहन्नम में वेंदा न त रस्ते में शैतान वेठो हूंदो, पोइ हुनखे पादर हणंदा, थुकूं हणंदुसि, पोइ चवंदा वला तलूमूनी लूमो न, मूंखे न घटि वधि ॻाल्हायो, पाण खे ॾियो। चई मां त तव्हांखे आइडिया ॾिनी, तव्हां छो आइडिया क़बूल कई, मां तव्हांखे टंग खां वठी छिके त को बि कमु कोन करायो। शैतान ईअं थो चवे, चए थो मूं तव्हां सां ज़ोरी त कान कई, मां तव्हांखे आइडिया ॾिनी, तव्हां क़बूल कई, निभागा त तव्हां आहियो। अहिड़ो क़ुर जे मौजूदगीअ में बि तव्हां मुंहिंजी आइडिया वरिती, हितां छो न वरितव। पोइ छा आहे त इहो शैतान जो ॿियो पावर आहे त कंहिं बि बुज़ुर्ग जी शिकिल इख़्तियार करे सघे थो। माना किथे जलसो आहे त हेॾी ॾाढ़ी खणी जलसे में पहुची वेंदो। क़ुर ॿुधो हदीस शरीफ़, सही हदीस, सही मुस्लिम। इन शैतान इहे लत मसल फी सूरत रजुल, शैतान यकदमि हिकिड़े कंहिं इंसान जी शिकिल इख़्तियार कंदो, पोइ यातिल क़ौम कंहिं जलसे में ईंदो, पोइ इहो हदीसूं बि हदीस में कज़ कूड़ियूं हदीसूं कूड़ियूं ॻाल्हियूं हुनखे ॿुधाईंदो। पोइ इहा त फ़र्क़ून, पोइ जॾहिं जलसो ख़तमु थी वेंदो ऐं घर हलिया वेंदा, पोइ यकूल रजुल मिनो, पोइ जिन इहो ॿुधी हिन जी तकीर, उहे वरी ॿियनि खे वञी चवंदा समियत रजुलन, चए थो यार वाह जी ॻाल्हि हिकिड़े बुज़ुर्ग खां ॿुधमि। त पुछो केरु आहे, चई ऐरफ़ वजह हू वला अदरी मस्मू, चए थो शिकिल सुञाण में नाले जी मूंखे ख़बर कान्हे, इहो हदीस आहे कूड़ी ॻाल्हि अवाम में फैलाए छॾींदो। त इन करे ख़बरदार रहणु खपे। जन्नत ॾाढी ॾुखी आहे, अहिड़ा फ़रेब हिन दुनिया में तव्हांखे मिलंदा। हाणे मां तव्हांखे कुझु अहिड़ियूं हदीसूं ॾसियां थो जिन खे कूड़ियूं आहिनि, माना मौज़ू अहादीस जिन खे नासिरुद्दीन अलबानी सबूत सां साबित कयो आहे त इहा हदीस रसूल वटि कान्हे। हाणे ॿुधो थोरी, बसि आख़िरी इहो आहे, इख़्तिलाफ़ उम्मती रहम, त इहा हदीस हलाईंदा आहिनि त असांजी उम्मत जो जेको इख़्तिलाफ़ आहे न उहो रहमत आहे, चई इहा कूड़ी हदीस आहे। इख़्तिलाफ़ उम्मती ज़हमत आहे, रहमत न आहे। ॿी अचे थी जॾहिं तबूक तां नबी करीम मोटिया पे
त चवणु लॻा त रजना मिल जिहाद अल असगर इला जिहाद अल अकबर, माना असां जेको असली जिहाद हो जंहिंमें जान ऐं माल खपाइणो उहो नंढिड़ो आहे, ऐं हाणे असां वॾे जिहाद लाइ काल वमा जिहाद उल अकबर चई उहो कहिड़ो आहे जंहिं मोटो था काल जिहाद कल्ह माना ज़िक्र कंदासीं कल्ब जो, इहो कूड़ आहे या हदीस ठुप कूड़ी आहे। ॿी हदीस आहे हुबुल वतन मिनल ईमान, वतन जी हुब ईमान जो हिसो आहे, कूड़ आहे, वतन पिया मटिजनि। चौथी हदीस आहे त मन हजल बैत वलम यज़ुरनी फ़क़त जफ़ानी, कूड़ इहो आहे त जेको हज उमिरे ते वञे थो त जेको मूं ॾे मदीने में न आयो इहो उन मूंसां माना छा चइबो आहे इहो वफ़ा न कई, इहो कूड़ आहे। हज ऐं उमिरे में मदीने वञणु शर्त ई कोन्हे, न को फ़र्ज़ु आहे, बाक़ी वञो था त ॾोह कोन्हे, पर ईअं चवणु त रसूल सां फरमाए जेको मूं ॾे नथो अचे उन मूंसां जेका आहे सा वफ़ा न कई, इहो कूड़ी हदीस आहे। ॿी हदीस आहे त मन ज़ार क़बर वालदई कुल जमा, जेको पीउ ऐं माउ पीउ जे क़बर ते हर जुमे ते वञे थो, करा अंदहा ओ इंदहू यासीन पढ़े थो, गुफ़िर लहू बदद कुल आयतन हरफ़िन, त सूर यासीन में जेके जेतिरा ओतिरा उनजा गुनाह, इहो कूड़ी हदीस आहे, ईअं थिए ई नथो, छाकाणि त हुनजो रूह आहे ई कोन क़बर में। हा माउ पीउ जे लाइ दुआ घुरी सघिजे थी, किथां बि घुरो, घर मां घुरो, उते क़बर ते वञी मथां बीहणु ज़रूरी कोन्हे। वरी चवंदा असाबी क नुजूम बि अयूं अख़्तदूं फ़ाइदतुम, चवंदा त जेके सहाबी सभु तारनि मिसलनि, जंहिंजे बि पोयां हलंदो फ़ाइदो थींदो, ॻाल्हि पंहिंजी जाइ ते सही आहे पर हदीस न आहे। वमन अरफ़ नफ़्सहू, जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो, फ़क़त अरफ़ रबहू, अरब खे सुञाणे, इहा हदीस न आहे। वरी अचे थी रकातान बि अमामा ख़ैर मिन सभई रकत बिल अमामा, अमामो ॿधी निमाज़ पढ़णु 70 निमाज़ुनि जेके बिना में उनखां आहे, इहो सॼो कूड़ आहे। सलात फी अमामा तौदुल बि अशरत आलाफ हसना, जेको अमामे में निमाज़ पढ़े थो उन खे 10 लख नेकियूं मिलनि, इहो सॼो कूड़ आहे। ॿी आहे त नज़र इला वजह मरा हसना, जेकॾहिं सुहिणी माईअ ॾे निहारजे, कुदरतनि यदीफ़ बसर, त नज़र तेज़ थी थिए, सो माना वतऊं मायूं ॻोल्हींदा नज़र तेज़ करण जे लाइ, ख़ुदा जी मार पइनि। चए थो इन आलिम वल मुतअलिम इज़ा मर बि करियनि, जेकॾहिं को आलिम या उनजो शागिर्दु कंहिं ॻोठ जे भरिसां लंघंदो, फ़इन ला यर्फ़ अज़ाब अन मक़बरत तिल करिया अरबईन यौमन, त अज़ाब जेको क़बर में थिए थो 40 ॾींहं टारियो वेंदो, इहो कूड़ आहे। पहिरीं त हिन क़बर में अज़ाब आहे ई कोन, भले साह ई कोन्हेसि, हॾा ॻरिया अज़ाब छा ते थींदो, अज़ाब तॾहिं थिए, ॾिसो न मोए खे तव्हां कटींदव अज़ाब थींदो, हे जो हिकिड़ो मुअल माण्हू आहे उनजी ॿांह कटियो हथु कटियो कोन फील कंदो, त इन करे हीउ ख़तमु थी चुको आहे, इहो सॼो कूड़ आहे। सॼो अज़ाब क़बर जो नालो अवाम लाइ आहे, पर इन जो मतिलबु आहे अज़ाब बरज़ख, पहिरियों अज़ाब सकरात में, ऐं ॿियो अज़ाब आहे त उनखे कारे पखी में विझी जहन्नम जो चकर ॾियारे सुबुह शाम, फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहे हिन 2 अज़ाब जंहिंखे अज़ाब क़बर चइजे थो, ऐं जंहिंजी क़बर गुलज़ार माना पहिरीं त साह हल्को जल्दी निकिरे थो, वरी जन्नत में घुमनि फिरनि खाइनि था, इहो आहे बरज़खी ख़ुशियूं ऐं बरज़खी अज़ाब। अज़ाब क़बर इन में मां तव्हांखे फ़तवा बि ॾेखारी आहे त इन छो त माण्हुनि जी त क़बरूं ई कोन्हनि, पोइ उन्हनि जो अज़ाब काॾे हो, हे जो हिंदू आहिनि इहे सभु साड़े था अचनि, पोइ उन्हनि जी क़बर किथे आहे, अंग्रेज़नि जी क़बर किथे आहे? 80% माना 6 अरब माण्हुनि खे क़बरूं ई कोन्हनि के, ऐं असांजे मुस्लमाननि में बि 100% के मरी था वञनि, के सड़ी था वञनि, के ॿुॾी था वञनि, किथे आहिनि क़बरूं? तंहिं करे इहो कॉन्सेप्ट ई ग़लति आहे। उन खां पोइ उलमा उम्मती क अंबिया बनी इसराइल, असांजे उम्मत जा उलमा इन आहिनि जीअं बनी इसराइल जा नबी, इहा कूड़ी हदीस आहे। अदफनू मोता वस क़ौम सालीन, जंहिंखे दफ़न करिणो अथव त उहे क़बरुनि में वञो जिते नेक माण्हुनि जूं क़बरूं हुजनि, पर इन मई ते यतज़ादी बि जार सौ कम यज़ादी हई बि जार सौ, छो त जेकॾहिं बुछड़नि माण्हुनि में कंदव त पोइ उन खे बि अज़ाब थींदो। हाणे इहो कहिड़ो कानून आहे, जेकॾहिं हिकिड़ो बुछड़ो माण्हू पिया ऐं हिकिड़ो नेक माण्हू उनजे भरिसां, त उनखे अज़ाब थींदो। वरी हीअ हदीस आहे मसल लज़ी यत अलम इल्म फी सग़रहू का नक्श फिल हजर, चए थो नंढे लाइ खां जेको इल्मु हासिलु कंदो इन जीअं पथर ते लीको, मसल यत अलम इल्म फी क़बरहू, पर जेकॾहिं वॾो थी पोड़ो थी इल्मु हासिलु कंदो कल यक्त वर मां ॼण पाणीअ ते लीको, इहो कूड़ आहे। केतिरा माण्हू आहिनि, हाणे केतिरा ॾिसो न, हाणे डॉक्टर इसरार थियो ऐं साईं इमाम ग़ज़ाली थियो, इहे मदरसे में कोन पढ़िया आहिनि, ऐं इहे बि आहे पोइ पंहिंजी वॾी उमिरि में इमाम थिया आहिनि, वॾी उमिरि में पढ़िया आहिनि, इहा कूड़ी हदीस आहे। वरी चए थो औलाद ज़ना यश यौमल क़यामत अला सूरत गिरदा वल खनाज़ीर, जेको ज़ना मां ॿार पैदा थियो क़यामत ॾींहुं इहो भोलड़ो ऐं खंज़ीर थी उथंदो, छो ॿार जो कहिड़ो ॾोह आहे, यानी ख़ाली नॉन सेंस। हिकिड़े ॿार थियो आहे उनजो कहिड़ो ॾोह आहे, उहो नेक माण्हू थी सघे थो, आलिम थी सघे थो, उहो छो भोलड़ो थींदो,
पीउ थिए न हुनजो बोलड़ो वञी माउ थिए न। चए थो जददू ईमान खे ताज़ो कयो। पुछऊं या रसूला इहो कीअं ताज़ो कयूं? काल अक्सर में को ला इलाहा इल्लल्लाह। हालांकि ॻाल्हि खणी सही बि हुजे पर हदीस न आहे, इहो कूड़ आहे। आख़िरी आहे लव वेतकद अहदकुम हजरिन नफ़ो, जेकॾहिं को पथर आहे उन ते तव्हांखे यकीन अची वञे त हीउ पथर जेको चीच में पाईंदुसि नफ़ो ॾींदो, त उहो नफ़ो ॾींदो, पर इहो हदीस न आहे, इहो कूड़ आहे। छो पथर ॾींदो? तंहिंजे करे जेको आहे सो इहा आख़िरी हो। अलाह ताला मूंखे ऐं तव्हांखे जेको असां इल्मु हासिलु कयूं ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।